पाकिस्तान पीपुल्स पार्टी के अॻवाण همير امداد उन्हनि चयो आहे त पीपी में शामिल थियण जो मक़सदु आवाम जी ख़िदमत करणु आहे, छो जो हिन इलाइक़े जे माण्हुनि खे ख़बर आहे त जेको कमु हिते पीपी करे रही हुई असां बि उहो कमु न पिया कयूं। मोहन जो दड़ो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे همير امداد उन्हनि चयो त असां अॻु में बि सालनि खां वठी हिते स्कूलनि रोडनि तोड़े ॿियनि मसइलनि ते आवाम सां गॾु बीही उन्हनि जा मसइला हल कया आहिनि ऐं हाणे पार्टी में अची अञा वधीक इलाइक़नि में ख़ुशहाली आणींदासीं। हुन हिकु सवाल जे जवाब में चयो त पीपी दौर में सिंध में वॾा कम थिया आहिनि। ॻोठनि तोड़े शहरनि में रोड रस्ता ख़ासि करे दिलि जूं इस्पतालूं, गुर्दनि तोड़े ॿियनि बीमारियुनि जूं इस्पतालूं क़ाइमु करे मिसाली कमु कयो वियो आहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत जूं पॉलिसियूं आवाम दोस्त पॉलिसियूं आहिनि। महांगाई 2 साल अॻु कोन हुई, डॉलर रेट बहितर हुयो, बिजली ठहे पई, सीपैक मंसूबनि जे करे ॿाहिरि मुल्क जी सीड़पकारी थी रही आहे, मुल्क ख़ुशहाली तरफ़ वञी रहियो आहे। हुन चयो त आसिफ अली ज़रदारी पंहिंजे दौरे हुकूमत में सीपैक मुआहिदे तहत मुल्क खे ख़ुशहाल कयो। पीपी हुकूमत अची वरी सीपैक शुरू करे त मुल्क में ख़ुशहाली ईंदी।